ओम शांति। अॼु जी मुले तारीख़ आहे 11/2/2025। अॼु मिठा मिठा बाप दादा चवनि था मीठे मीठे ॿार ज्ञान रतन आहिनि। इन्हनि रतननि जो धंधो तव्हांखे करिणो आहे। तव्हां हिते ज्ञान सिखंदा आहियो, भक्ति न। प्रश्न: मनुष्य ड्रामा जी कंहिं वंडरफुल नूंद खे भॻवान जी लीला सम्झी उन जी बड़ाई कंदा आहिनि। उत्तर: जो जंहिंमें भावना रखंदो आहे उन्हनि खे उनजो साक्षात्कार थी वेंदो आहे त सम्झंदा आहिनि इहे भॻवानु साक्षात्कार कराइनि। लेकिन थींदो त सभु ड्रामा अनुसार ई आहे। बाबा चवनि था थींदो त सभु ड्रामा अनुसार आहे। त मनुष्य सम्झंदा आहिनि कि इहे भॻवानु साक्षात्कार कराइनि, लेकिन थींदो त सभु ड्रामा अनुसार। हिकु ॿियो भॻवान जी बड़ाई, हिकु तरफ़ भॻवान जी बड़ाई कंदा आहिनि, ॿी तरफ़ सर्वव्यापी चई ग्लानी बि कंदा आहिनि। ओम शांति। भॻवान वाच्य ॿारनि खे इहे त सम्झायो आहे कि मनुष्यनि खे व देवता खे भॻवान न चइबो आहे। ॻाईंदा बि आहिनि न, ब्रह्मा देवताए नमः, विष्णु देवताए नमः, शंकर देवताए नमः, पोइ चईंदा आहिनि शिव परमात्माए नमः। ये बि तव्हां ॼाणंदा आहियो कि शिव खे पंहिंजो शरीर न आहे। मूल वतन में शिव बाबा ऐं सालिग्राम रहंदा आहिनि। ॿार ॼाणंदा आहिनि कि हाणे असां आत्माउनि खे बाप पढ़ाइनि था। ॿिया जो सत्संग आहिनि, वास्तव में उहो कोई सत जो संग न आहे। बाप चईंदा आहिनि उहो त माया जो संग आहिनि, माया जो संग आहे। हुते हीअं कोई न सम्झंदा कि असांखे भॻवानु पढ़ाईंदा आहिनि। गीता बि ॿुधंदा त श्री कृष्ण भॻवान वाच्य सम्झंदा, ॿुधाईंदा त श्री कृष्ण भॻवान वाच्य सम्झंदा। दिन प्रतिदिन गीता जो अभ्यास कम थींदो वेंदो आहे। शिव जी पंहिंजे धर्म खे ई न ॼाणंदा आहिनि। श्री कृष्ण सां गॾु त सभिनि जो प्यारु आहे। श्री कृष्ण खे ई जलाईंदा आहिनि। हाणे तव्हां सम्झंदा आहियो कि असां जलायूं कंहिंखे। ॿारनि खे जुलाइबो आहे न, बाप खे त जुलाए न सघूं। तव्हां शिव बाबा खे जुलाईंदा आहियो। उहे बालक त ठहींदा ई न आहिनि, पुनर्जन्म में ईंदा ई न आहिनि। हू त बिंदी आहिनि, उन्हनि खे छा जलाईंदा। श्री कृष्ण जो ॾाढनि खे साक्षात्कार थींदो आहे। श्री कृष्ण जे मुख में त सॼी विश्व आहे। शिव जी विश्व जो मालिक ठहींदो आहे न, त विश्व रूपी माखन आहे न, उहे त आपस में लड़ंदा आहिनि। उहे बि सृष्टि रूपी माखन जे लाइ लड़ंदा आहिनि। सम्झंदा आहिनि असां जीत पाए वठूं। श्री कृष्ण जे मुख में माखन जो गोलो ॾेखारींदा आहिनि। इहे बि अनेक प्रकार जा साक्षात्कार थींदा आहिनि, परंतु अर्थ त कुझु बि न सम्झंदा आहिनि न, परंतु अर्थ त कुझु बि सम्झंदा न आहिनि। हिते त तव्हांखे साक्षात्कार जो अर्थ सम्झाइबो आहे। मनुष्य सम्झंदा आहिनि असांखे भॻवानु साक्षात्कार कराईंदा आहिनि। इहे बि बाप सम्झाईंदा आहिनि। जंहिंखे यादि कंदा आहिनि, सम्झो कोई श्री कृष्ण जी नौदा भक्ति कंदो आहे त अल्पकाल जे लाइ उनजी मनोकामना पूरी थी वेंदी आहे। इहे बि ड्रामा में नूंद आहे। ईअं न चईंदासीं कि भॻवानु साक्षात्कार कराईं। जो जंहिं समय भावना सां जंहिंजी पूजा कंदा आहिनि उन्हनि खे उहो साक्षात्कार थींदो आहे। इहे ड्रामा में नूंद आहे। इहे त भॻवान जी बड़ाई कई आहे कि उहो साक्षात्कार कराईंदो आहे। हिकु तरफ़ एतिरी बड़ाई बि कंदा आहिनि, ॿियो तरफ़ पोइ चई ॾींदा आहिनि पत्थर ठिकर में भॻवानु आहे। केतिरी अंधश्रद्धा आहे न, अंधश्रद्धा जी भक्ति कंदा आहिनि। सम्झंदा आहिनि बसि श्री कृष्ण जो साक्षात्कार थी वञे। श्री कृष्ण में असां ज़रूरु, श्री कृष्णपुरी में असां ज़रूरु वेंदासीं।
परंतु श्री कृष्णपुरी आए काथे ये सब राज बाप ता ॿारनि खे हाणे सम्झाईंदा आहिनि। श्री कृष्णपुरी जी स्थापना थिए थी, ये कंसपुरी आहे। कंस, अकासुर, बकासुर, कुंभकर्ण, रावण, ये सभु असुरनि जा नाम आहिनि। शास्त्रनि में छा वेही लिखियो अथनि। ये बि सम्झाइणो आहे कि गुरु ॿ प्रकार जा हूंदा आहिनि। हिकु भक्ति जो गुरु, ॿियो वो भक्ति सिखलाईंदा आहिनि। इहे बाप त ज्ञान जो सागर आहे, इन्हनि खे सतगुरु चइबो आहे न, है न। वो बाप त ज्ञान जो सागर आहे, ये बाप त ज्ञान जो सागर आहे, इन्हनि खे सतगुरु चइबो आहे। ये कॾहिं भक्ति न सिखाईंदा, ज्ञान ई सिखलाईंदा आहिनि न। मनुष्य त भक्ति में केतिरा ख़ुशि थींदा आहिनि। है न, मनुष्य त भक्ति में केॾा ख़ुशि थींदा आहिनि, जांच वधाईंदा आहिनि। बनारस में तव्हां ॾिसंदव सभु देवताउनि जे मंदर ठाहींदा आहिनि। इहे सभु आहे भक्ति मार्ग जी दुकानदारी। भक्ति जो धंधो आहे न, तव्हां ॿारनि जो धंधो आहे ज्ञान रतन जो, इन्हनि जो बि वापार, इन्हनि खे बि वापार चइबो आहे। बाप बि रत्ननि जो वापारी आहे न। तव्हां सम्झंदा आहियो इहे रतन कहिड़ा आहिनि, इन्हनि ॻाल्हियुनि खे सम्झंदा वई जे कल्प पहिरियों सम्झो हूंदो। ॿिया सम्झंदा ई न, जो बि वॾा वॾा आहिनि उहे पिछाड़ी में अची करे सम्झंदा, कन्वर्ट बि थी विया आहिनि न। हिकु राजा जनक जी कथा ॿुधाईंदा आहिनि। जनक पोइ अनुजनक ठहियो। जीअं कोई जो नाम श्री कृष्ण आहे त चईंदा न तव्हां अनु देवी श्री कृष्ण ठहींदा। काथे उहे सर्वगुण संपन्न श्री कृष्ण, काथे ई आहे। कोई जो नाम लक्ष्मी आहे, कोई इन लक्ष्मी नारायण जे अॻियां वञी करे महिमा ॻाईंदा आहिनि, है न। त बाबा असांखे सम्झाइनि था कि कई त ख़ुदि जो नाम बि रखी छॾंदा आहिनि, पोइ सम्झंदा आहिनि इहे श्री कृष्ण ठाहींदो। कोई जो लक्ष्मी नाम आहे, कोई हिन लक्ष्मी नारायण जे अॻियां वञी करे महिमा ॻाईंदा आहिनि। इहे थोरी सम्झंदा आहिनि कि इन्हनि में ऐं असां में फ़र्क़ु आहे। ईअं न सम्झंदा आहिनि। असां में फ़र्क़ु छो थियो, ईअं न सम्झंदा आहिनि कि इन्हनि में ऐं असां में फ़र्क़ु छो थियो आहे। मतिलबु आहिनि त उहो बि इंसान, असां बि इंसान आहियूं, लेकिन हुननि में ऐं असां में फ़र्क़ु छा आहे, ईअं न सम्झंदा आहिनि। हाणे तव्हां सम्झंदा आहियो, हाणे तव्हां ॿारनि खे नॉलेज मिली इहो सृष्टि चक्कर कीअं फिरंदो आहे। तव्हां ही 84 जन्म वरिता आहियो, न त इहे सम्झंदा आहिनि कि असां में फ़र्क़ु छा आहे या छो थियो आहे, इहे बि न सम्झंदा आहिनि। बाबा चवनि था हाणे तव्हां ॿारनि खे नॉलेज मिली इहे सृष्टि चक्कर कीअं फिरंदो आहे। तव्हां ही 84 जन्म वठंदा, इहे चक्कर अनेक बार फिरंदो ई आयो आहे, कॾहिं बंदि न थी सघंदो आहे। तव्हां हिन नाटक जे अंदरि एक्टर्स आहियो। मनुष्य एतिरो ज़रूरु सम्झंदा आहिनि कि असां हिन नाटक में पार्ट वॼाइणा आहियूं, है न। असां हिन नाटक जे अंदरि एक्टर्स आहियूं। मनुष्य इहे एतिरो ज़रूरु सम्झंदा आहिनि कि असां हिन नाटक में पार्ट वॼाइण आया आहियूं, सम्झंदा आहिनि एतिरो, लेकिन यथार्थ उन्हनि खे नाटक जो ज्ञान न आहे। चईंदा आहिनि कि हा सभु खेल था खेॾनि, ईअं त ड्रामो थो हले। लेकिन उनजो यथार्थ अर्थ न सम्झंदा आहिनि। ड्रामा जे आदि मध्य अंत खे न ॼाणंदा आहिनि। तव्हां ॿार ॼाणंदा आहियो असां आत्मा आहिनि,
जे रहण जो स्थान परे ते परे आहे उते सूर्य चांद जी बि रोशनी न आहे। इहे सभु सम्झण वारे ॿार बि अक्सर करे करे साधारण ग़रीब ई ठहींदा आहिनि। छो जी भारत ई सभिनि खां साहूकार हुयो, हाणे भारत ई सभिनि खां ग़रीब ठहियो आहे। सॼो खेल भारत ते ई आहे। सॼो खेल भारत ते ई आहे। भारत जहिड़ो पावन खंड ॿियो कोई हूंदो न आहे। पावन दुनिया में पावन खंड हूंदो आहे, ॿियो कोई खंड उते हूंदो ई न आहे। बाबा सम्झाईंदा आहिनि हीअ सॼी दुनिया हिकु बेहद जो आइलैंड आहे। जीअं लंका टापू आहे न, ॾेखारींदा आहिनि रावण लंका में रहंदो हुयो। हाणे त सम्झायो रावण जो राज्य त सॼी बेहद जी लंका ते आहे। ये सॼी सृष्टि समुद्र ते बीठी आहे। ये टापू आहे न, हिन ते रावण राज्य आहे। ये सभु सीतायूं रावण जी जेल में आहिनि। उन्हनि त हद जी कथायूं ठाहे छॾियूं अथनि। इहा आहे सॼी बेहद जी ॻाल्हि, बेहद जो नाटक आहे। उन में बि नंढा नंढा नाटक वेही ठाहींदा आहिनि। इहे बाइस्कोप आदि बि हाणे ठहिया आहिनि न, त बाप खे बि सम्झाइण में सहज थींदो आहे। बेहद जो सॼो ड्रामा तव्हां ॿारनि जी ॿुधी में आहे। मूल वतन सूक्ष्म वतन ॿियो कंहिंजी ॿुधी में थी न सघंदो आहे। मूल वतन सूक्ष्म वतन ॿियो कंहिंजी ॿुधी में न थी सघंदो आहे। तव्हां ॼाणंदा आहियो असां आत्मायूं मूल वतन जी रहवासी आहियूं। देवतायूं सूक्ष्म वतन जा वासी आहिनि। उन्हनि खे फ़रिश्तो बि चइबो आहे। हुते हड्डी मांस जो पिंजड़ो हूंदो न आहे। इहे सूक्ष्म वतन जो पार्ट बि थोरे समय जे लाइ आहे। हाणे तव्हां ईंदा वेंदा आहियो, पोइ कॾहिं न वेंदव। तव्हां आत्मायूं जॾहिं मूल वतन सां ईंदियूं आहियो त वाया सूक्ष्म वतन न ईंदियूं आहियो, स्थिति हेठि ईंदी आहियो। हाणे वाया सूक्ष्म वतन ईंदा आहियो न, हाणे सूक्ष्म वतन जो पार्ट आहे। इहे सभु राज ॿारनि खे सम्झाईंदा आहिनि। बाप ॼाणंदा आहिनि कि असां आत्माउनि खे सम्झायूं था। साधु संत आदि कोई हिन ॻाल्हियुनि खे न ॼाणंदा आहिनि। साधु संत सन्यासी कोई इन ॻाल्हियुनि खे न ॼाणंदा आहिनि। उहे कॾहिं अहिड़ी ॻाल्हियूं करे न सघनि। बाप ई ॿारनि सां ॻाल्हियूं कंदा आहिनि। ऑर्गन्स बग़ैर त ॻाल्हियूं करे न सघनि। चईंदा आहिनि न, मां हिन शरीर जो आधार वठी तव्हां ॿारनि खे पढ़ाईंदो आहियां। त आत्माउनि जी दृष्टि बि बाप तरफ़ हली वेंदी आहे न। ऑर्गन्स बग़ैर त बाबा असांखे सम्झाए न सघनि। चईंदा आहिनि मां हिन शरीर जो आधार वठी तव्हां ॿारनि खे पढ़ाईंदो आहे। तव्हां आत्माउनि जी दृष्टि बि बाप तरफ़ हली वेंदी आहे न। इहे सभु नई ॻाल्हियूं आहिनि। निराकार बाप, उन्हनि जो नाम आहे शिव बाबा। तव्हां आत्माउनि जो नाम त आत्मा ई आहे न। तव्हांजे शरीर जे नाम बदिलंदा आहिनि, है न। मनुष्य चईंदा आहिनि परमात्मा नाम रूप खां न्यारो आहे, परंतु नाम त शिव चईंदा आहिनि न। शिव जी पूजा बि कंदा आहिनि। सम्झंदा हिकु आहिनि, चईंदा ॿियो आहिनि। हाणे तव्हां बाप जे नाम रूप देश काल खे बि सम्झी विया आहियो न। तव्हां ॼाणंदा आहियो कोई बि चीज़ नाम रूप जे बग़ैर न थी सघंदी आहे। इहे ॾाढी सूक्ष्म सम्झण जी ॻाल्हियूं आहिनि। बाबा चवनि था, बाप सम्झाईंदा आहिनि। गायन बि आहे न, सेकेंड में जीवन मुक्ति अर्थात मनुष्य नर सां नारायण ठही सघंदा आहिनि। सेकेंड में जीवन मुक्ति अर्थात मनुष्य ख़ुदि खे पहचाने, बाप खे पहचाने, बाबा खां वरसो वरितईं और नारायण ठही वियो। जबकि बाप हेवनली गॉड फादर आहे। असां उन्हनि जा ॿार आहियूं। त
तभी स्वर्ग जा मालिक ठहरिया न, है न। बाप हेवनली गॉड फादर असां उन्हनि जा ॿार आहियूं, तभी स्वर्ग जा मालिक ठहरिया न, परंतु ये भी सम्झंदा न आहिनि। बाप चईंदा आहिनि ॿार तव्हांजी एम ऑब्जेक्ट इहो आहे नर सां नारायण ठहिणु। राजयोग आहे न, ॾाढनि खे चतुर्भुज जो साक्षात्कार थींदो आहे। इन सां सिधा विष्णुपुरी जा असां मालिक ठहिण वारा आहियूं। तव्हांखे मालूम आहे स्वर्ग में भी लक्ष्मी नारायण जे तख़्त जे पुछाड़ी विष्णु जो चित्र रखंदा आहिनि, अर्थात विष्णुपुरी में इन्हनि जो राज्य आहे। ये लक्ष्मी नारायण विष्णुपुरी जा मालिक आहिनि न, उहो आहे, ये लक्ष्मी नारायण आहिनि विष्णुपुरी जा मालिक। विष्णुपुरी जा असां मालिक ठहिण वारा आहियूं। ॾाढनि खे चतुर्भुज जो साक्षात्कार थींदो आहे। इन सां सिधा कि विष्णुपुरी जा मालिक असां ठहिण वारा आहियूं। तव्हांखे मालूम आहे कि उन्हनि जे स्वर्ग में लक्ष्मी नारायण जे तख़्त जे पिछाड़ी विष्णु जो चित्र रखंदा आहिनि, अर्थात विष्णुपुरी में इन्हनि जो राज्य आहे। ये लक्ष्मी नारायण विष्णुपुरी जा मालिक हुया न, वो आहे श्री कृष्णपुरी, या आहे कंसपुरी। ड्रामा अनुसार ये भी नाम रखल आहिनि। बाप सम्झाईंदा आहिनि मुंहिंजो रूप ॾाढो सूक्ष्म आहे। ॾिसो, राम सां गॾु आहे रावण, श्री कृष्ण सां गॾु आहे कंस, सॉरी गॾु न मतिलबु अपोजिट में, राम राज्य रावण राज्य, श्री कृष्णपुरी ऐं नरका कंसपुरी अपोजिट में आहिनि। ड्रामा अनुसार ये भी नाम रखिया आहिनि। बाप सम्झाईंदा आहिनि मुंहिंजो रूप ॾाढो सूक्ष्म आहे, कोई बि ॼाणे न सघंदा। चईंदा कि आत्मा हिकु स्टार आहे, परंतु पोइ लिंग ठाहे ॾींदा आहिनि, पोइ न त पूजा कीअं करनि। रुद्र यज्ञ रचंदा आहिनि त अंगूठे मिसल रुद्र यज्ञ रचंदा आहिनि त अंगूठे मिसल सालिग्राम ठाहींदा आहिनि। ॿियो तरफ़ उन्हनि खे अजब सितारो चईंदा आहिनि। आत्मा खे ॾिसण जी ॾाढी कोशिश कंदा आहिनि, परंतु कोई बि ॾिसी न सघे। रामकृष्ण विवेकानंद खे बि ॾेखारींदा आहिनि। उन्हनि ॾिठो आत्मा उन्हनि मां निकिरी मुंहुं में समाइजी वई। हाणे उन्हनि खे कंहिंजो साक्षात्कार थियो हूंदो। आत्मा ऐं परमात्मा हिकु रूप, बाबा चईंदा आहिनि कि आत्मा ऐं परमात्मा जो रूप त हिकु ई आहे न। बिंदी ॾिसो सम्झंदा कुझु बि न। आत्मा जो साक्षात्कार त कोई चाहींदा न आहिनि, चाहिनि रखंदा आहिनि त परमात्मा जो साक्षात्कार। उहो वेठो हुयो कि गुरु सां परमात्मा जो साक्षात्कार करां, बसि चई ॾिनई ज्योति हुई। उनखे लॻियो भई परमात्मा जो साक्षात्कार थिए। उन चई हा भई ज्योति हुई, उहो मुंहिंजे में समाइजी वई। इन में ई ॾाढो ख़ुशि थी वेंदा आहिनि। सम्झो इहो ई परमात्मा जो रूप आहे। गुरु में भावना रहंदी आहे न भॻवान जे साक्षात्कार जी। सम्झंदा कुझु न आहिनि। भला भक्ति मार्ग में सम्झाए केरु, भक्ति मार्ग में सम्झाए की। ॾिसो, भक्ति मार्ग जी बि सभु ॻाल्हियूं बाबा अची करे सम्झाईंदा। यथार्थ है न, त बाबा जैसा कि चवनि था, लेकिन भक्ति मार्ग में सम्झाए केरु,
हाणे बाप वेही सभु ॻाल्हियूं ॿुधाईंदा आहिनि, जंहिं जंहिं रूप में जहिड़ी भावना रखंदा आहिनि, जो शिकिल ॾिसंदा आहिनि उहो साक्षात्कार थी वेंदो आहे। जीअं गणेश जी ॾाढी पूजा कंदा त उनखे चैतन्य रूप में साक्षात्कार थींदो, न त उन्हनि खे निश्चय कीअं थिए। तेजस्वी रूप ॾिसी सम्झंदा आहिनि कि असां हिननि जे के तेजस्वी रूप ॾिसी करे सम्झंदा आहिनि कि असां भॻवान जो साक्षात्कार कयो, उन में ई ख़ुशि थी वेंदा आहिनि। इहे सभु आहे भक्ति मार्ग उतरती कला। पहिरियों जन्म सुठो हूंदो आहे, पोइ सम्झंदा आहिनि पहिरियों जन्म सुठो हूंदो आहे। बाबा चवनि था पहिरियों जन्म सुठो हूंदो आहे, पोइ कमती थींदे थींदे अंत में अची वेंदा आहिनि। ॿार ई इन ॻाल्हियुनि खे सम्झंदा आहिनि। जंहिं कल्प पहिरियों ज्ञान सम्झायो आहे उन्हनि खे हाणे सम्झ, उहे ई हाणे सम्झंदा। त बाबा जैसां की चवनि था कि जीअं भक्ति मार्ग में साक्षात्कार सां ख़ुशि थी वेंदा आहिनि त हीअं ख़ुशि न थियो। पोइ बाबा चवनि था पहिरियों जन्म सुठो हूंदो आहे, पोइ कमती थींदो वेंदो आहे। ॿार ई हिन ॻाल्हियुनि खे सम्झंदा आहिनि। जंहिं कल्प पहिरियों ज्ञान सम्झायो आहे उन्हनि खे ई हाणे सम्झाइनि था, सम्झियो आहे। बाबा जेके सम्झायो अथई उन्हनि खे ई बाबा सम्झाइनि था। कल्प पहिरियों वारा ई ईंदा, बाक़ी ॿिया धर्म ई अलॻि आहिनि। बाप सम्झाईंदा आहिनि हिकु हिकु चित्र में भॻवान वाच्य लिखो। ॾाढी युक्ति सां सम्झाइणो हूंदो आहे। भॻवान वाच्य आहिनि यादव कौरव पांडव छा करत भई। उन्हनि जा इहे चित्र आहिनि। पुछो तव्हां ॿुधायो पंहिंजे बाप खे ॼाणंदा आहियो? न ॼाणंदा आहियो त गोया बाप सां प्रीत बुद्धि न आहे, है न? त सम्झंदा आहिनि। बाबा चवनि था कि हाणे हिकु हिकु चित्र में भॻवान वाच्य लिखो। पुछो तव्हां ॿुधायो पंहिंजे बाप खे ॼाणंदा आहियो? न ॼाणंदा आहियो त गोया बाप सां प्रीत न आहे। त विपरीत बुद्धि ठहियल आहे न। बाप सां प्रीत न त विनाश थी वेंदो। प्रीत बुद्धि विजयंती सत्यमेव जयते, इन जो अर्थ बि ठीकु आहे। बाप जी यादि ई न आहे त विजय पाए न सघंदा आहिनि। हाणे तव्हां सिद्ध करे बतलाईंदा आहियो। गीता शिव भॻवान ॿुधाई अथई, उन्हनि ई राजयोग सिखायो अथई न ब्रह्मा द्वारा। इहे त श्री कृष्ण भॻवान जी गीता सम्झी करे कसम उठाईंदा आहिनि। उन्हनि सां पुछणो खपे कृष्ण खे हाज़िर नाज़िर ॼाणणो खपे या भॻवान खे। चईंदा आहिनि ईश्वर खे हाज़िर नाज़िर ॼाणे सच ॿुधायो। रोलो त थी वियो आहे न, त कसम बि कूड़ो ई उठाए ॾींदा आहिनि, सम्झंदा न आहिनि। बाबा चवनि था कि हीअं श्री कृष्ण जे लाइ उन्हनि खे पुछो। रोलो त थी वियो आहे त कसम बि कूड़ो उठवाईंदा आहिनि। सर्विस करण वारे ॿारनि खे गुप्त नशो रहणु। मतिलबु हाणे असांखे एॾी सारी ज्ञान जी पॉइंट्स आहे, असां किथे बि वञी करे सर्विस करे सघंदा आहियूं, लेकिन बाबा असांखे चवनि था सर्विस करण वारे ॿारनि खे गुप्त नशो रहणो खपे। नशे सां सम्झाईंदा त सफलता थींदी। तव्हांजी हीअ पढ़ाई बि गुप्त आहे, पढ़ाइण वारो बि गुप्त आहे। तव्हां ॼाणंदा आहियो असां नई दुनिया में वञी करे इहे ठाहींदासीं। नई दुनिया स्थापना थींदी आहे महाभारत लड़ाई खां पोइ। ॿारनि खे हाणे नॉलेज मिली आहे, उहो बि नंबरवार धारण कंदा आहिनि, योग में बि नंबरवार रहंदा आहिनि। इहे बि जांच रखणी खपे असां केतिरो यादि में रहंदा आहियूं। बाप चईंदा आहिनि इहे हाणे तव्हांजो पुरुषार्थ भविष्य 21 जन्मनि जे लाइ थी वेंदो।
हाणे फेल थियो त कल्पांतर फेल थी वेंदा। ऊच पद पाए न सघंदा, पोइ शरारत करिणो खपे ऊच पद पाइण जो। ईअं बि न कई सेंटर्स ते ईंदा आहिनि, ईअं बि बाबा चवनि था कि ईअं बि कई सेंटर्स ते ईंदा आहिनि जो विकार में वेंदा आहिनि ऐं पोइ सेंटर ते ईंदा रहंदा आहिनि। सम्झंदा आहिनि ईश्वर त सभु ॾिसंदो आहे, ॼाणंदो आहे। हाणे बाप खे छा पई जो इहा वेही ॾिसंदा, है न? बाप खे छा पई? बाबा त हमेशह चईंदा आहिनि न, जो कंदो सो पाईंदो। त सम्झंदा आहिनि ईश्वर त सभु ॾिसंदो आहे, ॼाणंदो आहे। हाणे बाप खे छा पई? जो इहा वेही बाबा ॾिसंदा। तव्हां कूड़ ॻाल्हाईंदा, विक्रम कंदव त पंहिंजो ई नुक़सानु कंदव। इहे त तव्हां ई सम्झंदा आहियो। कारो मुंहुं कंदा आहियो त ऊच पद पाए न सघंदव। सो बाप ॼाणे त बि बाप ॼाणे त बि ॻाल्हि त हिकु ई थी वई न। सो बि बाप ॼाणे त ॻाल्हि त हिकु ई थी वई। उन्हनि खे छा दरकार पई, है न? बाबा खे बाबा ई ॼाणे त बाबा खे छा? अगरि बाबा ई ॼाणे त बाबा त अहिड़े ॿारनि खे अचण ई न ॾे न। लेकिन बाबा ॼाणदे हुए बि शांति रहंदा आहिनि। बाबा चईंदा आहिनि जो कंदो सो पाईंदो, है न? त हाणे बाप खे छा पई? इहा वेही ॾिसंदा। तव्हां कूड़ ॻाल्हाईंदा, विक्रम कंदव त पंहिंजो नुक़सानु। इहे त तव्हां ई सम्झंदा आहियो। कारो मुंहुं कंदा आहियो त ऊच पद पाए न सघंदा। सो बाप ॼाणे त बि ॻाल्हि त हिकु ई थी वई न। उन्हनि खे छा दरकार पई? पंहिंजी दिलि खाइणी खपे, मां अहिड़ो कर्म करण सां मुंहिंजी सदगति न थींदी, मां ॿियो ई दुर्गति खे पाईंदमि, है न? त बाबा चवनि था कि हाणे असांखे ख़ुदि जी ई जांच करणी आहे। बाबा खे छा पई? पंहिंजी दिलि खाइणी खपे। बाबा छो ॿुधावे? हा, ड्रामा में आहे त बाबा बतलाईंदा बि आहिनि। बाबा सां छिपाइण गोया पंहिंजो सत्यानाश करणु। पावन ठहिण जे लाइ बाप खे यादि करिणो आहे। तव्हांखे इहो ई फुरनो रहणो आहे कि असां सुठी रीति पढ़ी करे ऊच पद पायूं। कोई मरियो या जियो, उन्हनि जो फुरनो न आहे। फुरनो फ़िक्र रखिणो आहे कि बाप सां वरसो कीअं वठूं। त कंहिंखे बि थोरो में सम्झाइणो न। बाबा चईंदा आहिनि न, थोरो सम्झाइणु मतिलबु पाणी पुछणु, कोर्स कराइणु मतिलबु ब्रह्मा भोजन कराइणु। अच्छा, मीठे मीठे सिके लधे ॿारनि प्रति माता पिता बाप दादा जो यादि प्यार ऐं गुड मॉर्निंग। रूहानी बाप जी सभिनि रूहानियुनि ॿारनि खे नमस्ते। असांजी बि रूहानी माता पिता बाप दादा खे यादि प्यार गुड मॉर्निंग और नमस्ते। धारणा जे लाइ मुख्य सार: गुप्त नशे में रही करे सर्विस करणी आहे। अहिड़ो कोई कर्म न करिणो आहे जो दिलि अंदरि खाईंदी रहे। पंहिंजी जांच करणी आहे कि असां केतिरो बाबा खे यादि कंदा आहियूं। ॿियो आहे सदा इहा फ़िक्र रहे कि असां सुठी रीति पढ़ी करे ऊच पद पायूं। कोई बि विक्रम करे करे कूड़ बाबा चवनि था, कोई बि विक्रम कंदे हुए ऊच पढ़ाई, सदा ये फ़िक्र रहे कि असां सुठी रीति पढ़ी करे ऊच पद पायूं। कोई बि विक्रम कंदव, कूड़ ॻाल्हाईंदव त हिन सां पंहिंजो ई नुक़सानु थींदो।
वरदाना मनमना भवत जे महामंत्र द्वारा सर्व दुखन सां पार रहण वारा सदा सुख स्वरूप ठहो। जॾहिं कंहिं प्रकार जो दुख आए त मंत्र वठी वठो जंहिंसां दुख भॼी वञे। स्वप्न में भी जरा भी दुख जो अनुभव न थिए। तन बीमार हुजे, धन हेठि मथे हुजे, कुझु भी थी वञे, लेकिन बाबा चवनि था लेकिन दुख जी लहर वेंदी। जॾहिं कंहिं भी प्रकार जो दुख आयो त मंत्र वठी वठो जंहिंसां दुख भॼी वेंदो। स्वप्न में भी जरा भी दुख जो अनुभव न थिए। तन बीमार, धन हेठि मथे, कुछ भी थिए, लेकिन दुख जी लहर अंदर न अचणी खपे। कॾहिं? जॾहिं असां महामंत्र यादि रखंदासीं। जीअं सागर में लहरियूं ईंदियूं आहिनि ऐं हली वेंदियूं आहिनि, लेकिन जीअं उन लहरियुनि में लहराइण जंहिंखे ईंदो आहे उहो उन्हनि में सुख जो अनुभव कंदियूं, है न, सुख जो अनुभव कंदियूं उहा आत्माएं। त उहो जंप बि लॻाए ॾींदियूं आहिनि। त इन करे बाबा चवनि था कि असांखे सागर में लहरियूं ईंदियूं आहिनि ऐं हली वेंदियूं आहिनि, लेकिन जंहिंखे उन्हनि लहरियुनि में लहराइण ईंदो आहे उहो उन में सुख जो अनुभव कंदा आहिनि। लहरियुनि खे जंप ॾेई करे ईअं क्रॉस कंदा आहिनि जीअं त खेल था करनि। त सागर जा ॿार सुख स्वरूप, दुख जी लहर भी न अचे असांखे, दुख जी लहर भी न अचे। स्लोगन आहे हर संकल्प में दृढ़ता जी विशेषता खे प्रैक्टिस में लायो त प्रत्यक्षता थी वेंदी। हर संकल्प में दृढ़ता जी विशेषता लायो त प्रत्यक्षता थी वेंदी। दृढ़ता जी विशेषता खे प्रैक्टिकल में लायो। असां जो संकल्प करूं हुन में दृढ़ संकल्प हुजे त प्रत्यक्षता थी वेंदी। अव्यक्त इशारा, एकांत प्रिय ठहो, एकाग्रता ठहो। एकाग्रता खे अपनायो। स्व उन्नति में, सेवा में, सभिनि में बाबा चवनि था स्व उन्नति, सेवा जी उन्नति, सभिनि में बेस्ट रहो। स्व उन्नति में, सेवा जी उन्नति में हिकु चई ॿिए हाजी कई। ईअं सदा एकता ऐं दृढ़ता सां वधदा हलो। स्व उन्नति ऐं सेवा में हिकु चई ऐं ॿिए मञे। ईअं सदा एकता ऐं दृढ़ता में वधदा हलो। जीअं दादियुनि जी एकता ऐं दृढ़ता जो संगठन पक्को हुयो, ईअं आदि रतन में ईअं ई बाबा चवनि था जीअं दादियुनि में हुयो ईअं ई त आदि सेवा जे रत्ननि जो संगठन पक्को हुजे। इन जी ॾाढी आवश्यकता आहे। असांजो सेवा जो संगठन पक्को हुजे, इन जी ॾाढी आवश्यकता आहे। अच्छा, ओम शांति। बाबा खे यादि करो।